समारोह में समाजी सूफियाणी ऐं रूहानी जमायत अंजुमन गुलामानी कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान पारां दरगाह साईं महंदार शाह रहमतुल्लाह अलैह जे आसण में महफ़िल हदियत कसरत ऐं दुरूद पाक जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें जमायत जे सरवान साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे खिताब में चयो त ज़िंदगी खे मौत खां पहिरीं गनीमत सम्झो। तरशरू बदमज़ाज यानी सख़्त मज़ाज ऐं तकबर सां हलण वारो जन्नत में दाख़िल न थींदो। साईं चयो त जिन गुनाह कया ऐं ॿियनि खे गुनाहनि ते आमादा कयो, उन लाइ क़ुर पाक जी सूरत अल अनकबूत में अचे थो त पंहिंजे गुनाहनि जूं गठड़ियूं ऐं ॿियूं कई गठड़ियूं पंहिंजनि गुनाहनि सां ज़रूरु खणंदा ऐं जेको ठाहींदा आहिनि तंहिं बाबति क़यामत जे ॾींहुं ज़रूरु पुछिया वेंदा। माण्हुनि लाइ संदन हिसाब वेझो थियो आहे ऐं उहे गिफ़लत में रही खांसि मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। जॾहिं त 24 करोड़ दुरूद पाक ऐं ख़तमुल क़ुरान जी इज्तिमाही दुआ घुरी वई। सिंध समेत आलम इंसानियत जी ख़ुशहाली लाइ दुआ घुरी वई। प्रोग्राम में सवे माण्हुनि शिरकत कई। महफ़िल में नवाबख़्वानी पिणु कई वई। तक़रीब में हाजी सुहारो दर्स, संजर नुकरच, मिसरी नुकरच, अब्दुल गफूर नुकरच, आरिफ नुकरच, इज़हार धोकाई, कासिम समेजो, हाजी सोलंगी, माशूक सोलंगी समेत वॾे अंग में कलंदरिन शिरकत कई। उन मौक़े ते सिक्योरिटी ऐं लंगर जो पिणु इंतज़ाम कयो वियो हो। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। ही इश्क मोहब्बत जो जरासीम हिन जे अंदर मंझि मुंतक़िल पियो थिए पियो। इहो कॾहिं न कॾहिं इहो जरासीम हिन जे अंदर में वञी उहो साड़ जाम जे लाइ हिननि जूं निंडूं हराम कंदो। पोइ जीअं तव्हीं पिया हलियो ईअं इहे वरी वॾा थी इन इश्क खे जेको असां हलाईंदा। कई वरी हाजी जहिड़ा, सुवार जहिड़ा, अवां जहिड़ा बि कई वरी अहिड़ा मोहबत वारा पैगाम, इहो इश्क मुस्तफ़ा, इहो मीलाद, इहो नातूं, इहो सिफ़त ऐं सही उहो हक़ीक़ी ॻाल्हि सच। अॼु सच ऐं हक़ खां फुबको मटाए छो त सच कंठ में पवे थो। सच जेकर मूं जहिड़ो को पीर चवे थो त मूंखे पाण खे उहो सच महांगो थो पवे। तंहिं करे असीं पीर बि सच चवण खां मटाईंदासीं। असीं मौलवी हज़रात बि सच तेरा सेवल राधे आजाद मस्त सुना लाल कलंदर कलंदर मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर पढ़ंदो हल दुरूद दोस्त पढ़ंदो हल दुरूद दोस्त पढ़ंदो हल दुरूद दोस्त पढ़ंदो हल नालो मिठड़ो वठंदो हल पढ़ंदो हल दुरूद कॾहिं मिले वो इन मां हासिल कर। अॼु उथे पोइ जी ॻाल्हि छॾ वला इन मां हासिल कर। अॼु उथे पोइ ॻाल्हि छॾ झोल भरींदो हल खाली पे सलाम के दुरूद सलाम हर बे अरबे दुरूद सलाम छो कम जाओ छो दुरूद तो सलाम मदीने वारा साईं वाई मुंहिंजा मदीने वारा साईं पढ़ंदा पढ़ाईंदा पढ़ंदा पढ़ंदो हल दुरूद दोस्त पढ़ंदो हल पढ़ंदो हल दुरूद दोस्त तेरे पवंदी असान चवंदी असान रही वञे रात भंबोर।